अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां है मोहम्मद बमर शामिल करूं था हिन वक्त की खबरों। फटे दिले जी बदमनी, ये गुंडागर्दी, ये दहशतगर्दी, ये पुलिस गर्दी। मखली में अवामी तहरीक ज़िले छठे पारा वधंदड़ ॾोहनि बदामनी ऐं ज़िले अॻवान रज़ाक चांडियो जे घर मां चोरी ख़िलाफ़ पब्लिक पार्क खां मखली थाणे अॻियां क़ौमी शाहरा ते धरणो हणायो वियो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर एम अशरफ खुश्क मौजूद धरणे में जसम सिंध कल्चर फोरम ऐं ॿियनि पार्टियुनि जा अॻवान बि शामिल थी विया। उन मौक़े ते अवामी तहरीक जे अॻवाननि मिठा खान लाशारी, घुंवर खान ज़हूर, सिंध कल्चर फोरम जे सादिक लाखो, जसम जे अमजद शोरो, बिलाल लाशारी, मुजाहिद बलोच ऐं ॿियनि चयो त ॾोहारियुनि माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। पुलिस ॾोहारियुनि जी वंगार बणियल आहे। ठठे जा थाणा वॾेरनि वटि ग़ैरगुमाल आहिनि। हुननि चयो त आवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।